जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं भुॻल तीवण, उहो बि कीमे वारो। इहो भुॻल तीवण याने मटन जेको आहे ॾाढो टेस्टी लॻंदो आहे और इन जी जेका रेसिपी आहे याने ठाहिण जो तरीक़ो ॾाढो आसान आहे। वीडियो पसंदि अचेव त लाइक ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। तई या सिपरी खणंदासीं, उन में असां विझंदासीं तेल। 2 वॾा चमचा इन में तेल विझणो आहे, यानी केवियूं जंहिंखे असां चवंदा आहियूं। उन में विझंदासीं नंढा फोटा, तेज पत्तो और 4 बसर बिल्कुलु सन्हा कटियल। बसर खे असांखे गुलाबी करणो आहे। पहिरियों बाहि तेज़ रखंदासीं, उन खां पोइ बाहि बिल्कुलु स्लो ते रखंदासीं। चङी तरह घुमाईंदे बसर खे असांखे करणो आहे गुलाबी। ॾिसो बसर हाणे गुलाबी थी वियो आहे। हाणे इन में असां विझंदासीं थूम, अदरक ऐं सावा मिर्च कुटे करे। 8-10 ॻड़ियूं थूम जूं खणणियूं आहिनि, अधु इंच अदरक जो खणणो आहे, 2 सावा मिर्च उन्हनि खे कुटणो आहे, न त मिक्सी जार में घुमाइणो आहे। वो विझंदासीं, 1-2 मिंट इनखे असां सिजाईंदासीं। उन खां पोइ इन में विझंदासीं असां तीवण याने मटन। 400 ग्राम मां हिते मटन खयो आहे। चङी तरह धोई करे इनखे विझंदासीं असां और गॾु विझंदासीं कीमो। हिते 150 ग्राम मां कीमो खयो आहे। कीमो विझण सां जेका ग्रेवी ठहंदी आहे उहा ॾाढी टेस्टी ठहंदी आहे। इन में विझंदासीं असां 3 टमाटा, लूणु, धाणा विझंदासीं 2 चमचा। इन खां पोइ ॻाढ़ा मिर्च 1 चमचो, हैड 1 चमचो, गरम मसालो लॻभॻि 1.5 चमचो विझंदासीं और इनखे ढकणु लॻाए असांखे सिजाइणो आहे। बाहि खे बिल्कुलु सिम ते रखिणो आहे। 10 खां 12 मिंट थी वेंदा, पोइ असां इनखे घुमाईंदासीं। बसर मां मटन मां पाणी निकिरंदो, उन पाणीअ में ई ये भाॼी सिजंदी। त स्टार्टिंग में असां हिते कुझु बि पाणीअ जो इस्तेमालु न करे रहिया आहियूं, इन ई पाणीअ में असांखे सॼो सिजाइणो आहे। जेको बसर ऐं मटन मां निकिरंदो इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ वरी वापसि इनखे ढके करे असां सिजाइण लाइ रखंदासीं। पंजनि 10-10 मिंटनि जी गैप ते असां इनखे चेक कंदासीं। वरी घुमाए वरी इनखे ढके रखिणो आहे। इन ई तरह असां इनखे कंटिन्यू कंदासीं जीअं इहो मटन जेको आहे चङी तरह सिजे और भुंजे। जेको इहो घुमाइण जो तरीक़ो आहे इनखे चइबो आहे भुञणु। ॾिसो पाणी लॻभॻि ख़तमु थी वियो आहे हाणे इन मां और तेल बि निकिरणु चालू थी वियो आहे। त असां हिन में विझंदासीं थोरो सो पाणी, जीअं अञा मटन सिजे, छाकाणि त मटन त हिते कचो आहे। उनखे सिजाइण लाइ असांखे पाणी जो इस्तेमालु करणो आहे। त पहिरियों इनखे चङी तरह पहिरियों भुञंदासीं, जीअं मसालो जेको आहे मीन्स बसर टमाटो उहे चङी तरह मैश थी वञनि यानी चिथजी वञनि। उन खां पोइ असां हिन में 1 कोप पाणी विझंदासीं, इनखे मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ वरी वापसि इनखे असां ढके रखंदासीं और सिम ते ही सिजाइणो आहे। सो धीरे धीरे भाॼी बि सिजंदी और हिन में सुठो सो कलर बि ईंदो। जेतिरो भुञंदासीं ओतिरो हिन भाॼीअ में टेस्ट त ईंदी, उन सां गॾु इन जो कलर बि ॾाढो बढ़िया थींदो आहे। वॾा इन भाॼीअ जो कलर ॾिसी चवंदा अॼु भाॼी ॾाढी सुठी ठही आहे। त असांखे इनखे चङी तरह भुञणो आहे। ॾिसो हे चङी तरह भुञजी वियो आहे। हाणे हिन में असां विझंदासीं लॻभॻि 2 गिलास पाणी। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ इन में हिकु दफ़ो बॉयल आणींदासीं। बॉयल थियण खां पोइ गैस खे सिम करे मटन खे सिजाइणो आहे। 10 खां 15 मिंट ॿिया लॻंदा जंहिंमें मटन सिजी वेंदो। इन में विझंदासीं साओ मसालो। ग्रेवी शिडी या घाटी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं, पर असां भुॻल मटन था ठाहियूं त भुॻल मटन में जेका ग्रेवी हूंदी आहे यानी रस उहा घाटी हूंदी आहे।
हिकु ॿ मिंट अञा रखंदासीं, उन खां पोइ गैस बंदि कंदासीं। हल्को सो गरम मसालो मथां विझिजे और इहो असांजो मज़ेदार भुॻल तीवण कीमे वारो तयारु आहे। गर्मा गर्म हिनखे फुल्के सां सर्व कंदासीं। अगरि तव्हांखे चांवरनि सां खाइणो आहे त रस खे थोरो सो शिडो करिणो आहे, यानी पाणी थोरो वधीक विझणो आहे। इहो ॾाढो टेस्टी आहे, हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। मुंहिंजे चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो और पंहिंजे माइटनि सां बि ज़रूरु शेयर कजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो।